अमल फकीर फरमाए थो इन बेत में तजवीज़ से हरफ़ी ॾिसो हुनजी शानदार बेत आहे। इन में सिक जी ॻाल्हि करे थो त सजण सॼो ई सिक पर सिक बि नाम सजण जो सूरत सिक सजण जी सिक में कयाई लिक माखियां मिठी भायां पिरिया संदी पिक अमल हुआसीं हिक पर जुस्से में जुदा थियो सम्झाणी। हिन बेत में अमल चए थो सजण जे सॼो जेको आहे उहो सिक जो ठहियलु आहे। सिक जो नालो बि सजण आहे। सजण जेको आहे सिक लफ़्ज़ में लिक कई आहे पर हुनजी जेका चपनि जी चाशनी आहे जेका पिक आहे उहा माखीअ खां मिठी ऐं क़ीमती आहे जंहिंजो ज़ाइक़ो अमृत धारा जहिड़ो आहे। अमल असां हिकु ई हुआसीं मोहबत में हुआसीं मुस्तग़रक़ हुआसीं पर का ॻाल्हि अहिड़ी थी अहिड़ो वाह वरियो जो जुदा थी वियासीं पर सजण जी मोहबत क़यामत यादि रहंदी।